जेकॾहिं अवां गाना ॿुधण ऐं वीडियो ॾिसण लाइ हेडफोन या ईयरफोन जो इस्तेमाल करियो था त इहो ॼाणे वठो त हेडफोन जो इस्तेमाल असांजे ज़हनी ख़्यालनि ऐं फ़ैसिलनि खे तब्दील करण जो सबबु बणिजी सघे थो। कैलिफोर्निया यूनिवर्सिटी जी तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त हेडफोन्स जो इस्तेमाल ॿुधण वारी हिस खां सवाइ ज़हन ते बि आम स्पीकर्स जी भेट में वधीक असर छॾे थो, छो त ही आवाज़नि खे मथे में मोकिले थो। मौक़िक़नि मूजिबि हेडफोन्स जा स्पीकर्स आवाज़ खे अहिड़ी रीति पहुचाइनि था जीअं हू अव्हां जे मथे में हुजनि। हुननि चयो त इन जे नतीजे में ॿुधी वेंदड़ कम्युनिकेशन खे जिस्मानी ऐं समाजी तौर ते वधीक वेझो महसूस करियूं था ऐं इन बाबति वधीक हमदर्द रवैयो इख्तियार करियूं था। मौक़िक़नि मूजिबि इहे नतीजा ट्रेनिंग प्रोग्राम्स, इश्तिहारनि ऐं घरनि में कम ते अहम असर विझनि था। तहक़ीक़ में 4000 खां वधीक माण्हुनि खे शामिल करे तजुर्बा ऐं सर्वेज़ कयूं वियूं ऐं दरियाफ़्त थियो त आम स्पीकर्स जी भेट में हेडफोन्स जो असर ॿुधण वारनि जे तसवुरात, फ़ैसिलनि ऐं रवैयनि ते वधीक मज़बूत पवे थो। माहिरनि मूजिबि इदारा हिन तहक़ीक़ खे नज़र में रखंदे पंहिंजी ट्रेनिंग प्रोग्राम खे डिज़ाइन करे सघनि था। मिसाल तौर उहे मुलाज़िमनि में हौसला अफ़ज़ाई करे सघनि था त हू तहफ़्फ़ुज़ जी तरबियत खे हेडफोन्स ते ॿधनि, जंहिंसां संदनि रवैयनि में इम्कानी तौर ते वधीक बहितर तब्दीली अची सघे थी। मौक़िक़नि ॿुधायो त हेडफोन्स ॿुधण वारनि खे एंगेज रखण में मदद बि फराहम थिए थी ऐं हू मख़सूस क्रिएटर्स या ब्लॉगर्स सां गॾिजी सघनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk